गडियल अरब अमारतुनि समेत समूरी दुनिया में रहंदड़ सिंधियुनि खे जीए सिंध हक़ मौजूदु। हर साल जीअं इन साल बि गडियल अरब अमारतुनि में रहंदड़ सिंधियुनि जो समाजी ऐं सक़ाफ़ती प्लेटफॉर्म सिंध फ्रेंड्स फोरम मल्हाए रहियो आहे। 1 डिसंबर 2023 बरोज़ जुमे ते पाकिस्तान ऑडिटोरियम ओद मेथा दुबई में शाम जो 6 बजे सिंधी सक़ाफ़ती ॾिहाड़ो मेगा इवेंट, जंहिंमें सिंध जी मूसीक़ी में नवाण ऐं जिद्दत आणींदड़ बहितरीन नौजवान रागी सैफ समेजो पंहिंजी समूरी टीम समेत ॻाए महफ़िल खे 4 चंड लॻाईंदो। सिंध मुंहिंजी अम्मा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां। ऐं उन सां गॾोगॾु कोयल जहिड़ो मिठड़ो आवाज़ रखंदड़ ख़ूबसूरत फ़नकारा शहनीला अली पिण राग आलापे सवे सिंधियुनि खे झुमाईंदी। उन सां गॾोगॾु मुनफ़रद अंदाज़ ऐं आवाज़ जा मालिक ज़ामिन अली, फ़हीम अलण फ़क़ीर ऐं शीराज़ पीरज़ादो सिंधी सक़ाफ़ती ॾिहाड़े में मूसीक़ीअ जा रंग भरींदा। शानदार तक़रीब जी मेज़बानी कंदो बहितरीन ख़ूबसूरत आवाज़ जो मालिक सजाद सुहाग। ऐं सिर्फ़ु उहो न पर सिंध जे मज़ाह जा वॾा नाला अली गुल मलाह, सुहराब सूमरो ऐं फ़ज़ीलत बेगम बि तव्हांखे खिलाए खिलाए खीरो कंदा। पोइ छो न पंहिंजनि दोस्तनि, फैमिली ऐं पंहिंजनि प्यारनि समेत 1 डिसंबर ते दुबईअ में गॾिजी सिंधी लिबास पहिरे पंहिंजी शानदार सक़ाफ़त खे मल्हायूं। प्रोग्राम में सिंध ऐं सिंध खां ॿाहिरि सिंधियुनि जे समाजी ख़िदमत कंदड़ समाजी किरदारनि खे सर्टिफिकेट पिण ॾिना वेंदा। यादि रहे, प्रोग्राम में शिरकत जे लाइ एंट्री पास जो हुजणु ज़रूरी आहे ऐं पासिस तव्हांखे सिंध फ्रेंड्स फोरम जे ऑर्गेनाइज़रनि खां मिली सघंदी। असांजे हिन शानदार इवेंट खे स्पॉन्सर करणु ऐं पंहिंजे कारोबार खे सवे सिंधियुनि आॾो प्रोमोट करण लाइ राब्तो कयो। प्रोग्राम सिंध फ्रेंड्स फोरम जे कन्वीनियर बशीर आरीसर सां स्क्रीन ते ॾिनल नंबर ते। यादि रहे त हीअ तक़रीब ब्रॉडकास्टिंग जे ज़रिए पूरी दुनिया में सही सिधी ॾिठी पिण वेंदी।